वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां ॿोॾ मुतासिर इलाइक़नि जे माण्हुनि खे सहूलियत ॾियण लाइ संदन बिजली जा 1 महीने जा बिल माफ़ कराइण लाइ वज़ारत ख़ज़ाना खे हिदायत कई वई आहे। वज़ीर आज़म मूजिबि वज़ारत ख़ज़ाना हिननि इम्कानी सहूलियत ते ॻाल्हि कई आहे त जीअं ॿोॾ मुतासिर इलाइक़नि में माण्हुनि खे सहूलियत मिली सघे। सरकारी ज़रियनि मूजिबि जिन बि शहरनि ऐं ॻोठनि में ॿोॾ आई आहे उन्हनि जा बिल माफ़ कया वेंदा। आलमी इदारनि तरफ़ां ॿोॾ मुतासिर इलाइक़नि जे हिन वक़्त ताईं माली इमदाद न मिलण ते पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ॻणती जो इज़हार कयो आहे। ॿोॾ मुतासिरनि खे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम तहत मदद ॾियण जो पिणु मुतालबो कयो आहे। वफ़ाक़ी हुकूमत पारां हिन वक़्त ताईं आलमी इदारनि खां ॿोॾ मुतासिरनि लाइ इमदाद जी अपील न करण ते अफ़सोस जो इज़हार कयो वियो ऐं चयो त जॾहिं हू परॾेही वज़ीर हो त हुन ॿोॾ मुतासिरनि जी इमदाद लाइ आलमी इदारनि खां अपील कई हुई। मुल्तान जे इलाइक़े जलालपुर ऐं पीरवाला में तबाही बाद पाणी वहकरनि शुजाबाद जो रुख़ करे वरितो। बस्ती धंधो जे इलाइक़े चनाब दरिया जे सुपरबंद खे घारो पवण सबबि केतिरा ई ॻोठ पाणी हेठि अची विया। पाणी शहरी इलाइक़नि तरफ़ वधी रहियो आहे। घारे खे बंदि कंदड़ मज़दूर पाणी वहकरनि में लुड़ी विया। 2 मज़दूरनि खे बचायो वियो। 1 मज़दूर जी ॻोल्हा जारी आहे। माण्हू पंहिंजी मदद पाण तहत करे लॾ पलाण करे रहिया आहिनि। भावलपुर में ॿोॾ सबबि सवें ॻोठ पाणी हेठि अची विया। ज़िले में रेस्क्यू ऑपरेशन हलंदड़ आहे। रावी सतलज ऐं चनाब दरियानि में ॿोॾ सबबि 4500 खां वधीक ॻोठ मुतासिर थिया आहिनि, जॾहिं त 97 शहरी ॿुॾी फोत थी विया। नौशेरो फिरोज़ में कचे खां पके तरफ़ मुंतक़िल थींदड़ ॿोॾ मुतासिरनि जी ॿेड़ी सिंधु दरिया में कंटी थी पई। 5 माण्हुनि खे बचायो वियो। लाड़काणू, सेवण ऐं भरपासे जे बचाव बंदनि ते ॿोॾ वारी सूरतहाल बरक़रार आहे।